नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां शिरकनालू वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कैडेट कॉलेज पिटारो लाइ 200 मिलियन रुपया ग्रांट, जंहिंमां 100 मिलियन ग्रांट इन एड में 100 मिलियन इंडोमेट फंड जी मंज़ूरी पिणु शामिल आहे। सिंध काबीना इजलास में कैडेट कॉलेज करमपुर लाइ बस ख़रीद करण लाइ 16.5 मिलियन रुपयनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। क़ौमी बॉक्सिंग चैंपियनशिप 2025 लाइ 20 मिलियन ऐं लाहौती मेले लाइ 25 मिलियन रुपया ॾियण वारे फ़ैसिले जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना सरफराज टाइडर खे सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी जो वाइस चेयरमैन मुक़रर करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। एक्साइज़ कांस्टेबल खे ग्रेड 5 खां 7 ऐं तपेदार ग्रेड खे 6 खां 9 में अपग्रेड करण जी मंज़ूरी ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं कराची खां धरती टीवी जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। सिंध काबीना जे इजलास में इंतहाई अहम फ़ैसिला थिया आहिनि। इजलास में जेको आहे काबीना पारां कैडेट कॉलेज पिटारो लाइ 200 मिलियन रुपया ग्रांट रखण जी जेका आहे उहा मंज़ूरी ॾिनी आहे। उनखां अलावा काबीना में कैडेट कॉलेज करमपुर लाइ हिनो बस ख़रीदण लाइ 16.5 मिलियन रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। उनखां सवाइ क़ौमी बॉक्सिंग चैंपियनशिप 2025 लाइ 20 मिलियन रुपया ॾियण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। उनखां अलावा सिंध काबीना पारां लाहौती मेले जे लाइ 50 मिलियन रुपया फंड्स ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ऐं उनखां अलावा सिंध काबीना पारां हैबिट ऑफ मॉनिटरिंग रूल्स 2025 जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। उनखां अलावा सिंध काबीना पारां सरफराज राजड़ खे सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी जो वाइस चेयरमैन मुक़रर कयो वियो आहे। सिंध काबीना पारां एक्साइज़ कांस्टेबल खे ग्रेड 5 खां ग्रेड 7 में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। एक्साइज़ में तपेदार खे ग्रेड 6 खां ग्रेड 9 में अपग्रेड करण जी मंज़ूरी ॾिनी वई। उनखां अलावा जमादार खे ग्रेड 7 खां ग्रेड 9 में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना पारां प्लास्टिक जे थैलियुनि ते मुकमल पाबंदी जो फ़ैसिलो कयो वियो। काबीना सूबे अंदरि सभिनी क़िस्मनि जे प्लास्टिक थैलियुनि ते मुकमल पाबंदी लागू करण जी मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना सिहत जे शोबे में पिणु अहम फ़ैसिला कया आहिनि। MERS खे 38 ज़िले जूं 8 अस्पतालूं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। उनखां अलावा DHQ जो बजट 485 मिलियन रुपयनि मां वधाए 835 रुपया ऐं 835 मिलियन रुपया कयो वियो। उनखां अलावा सिंध काबीना 274 सरकारी डिस्पेंसरियूं जेके आहिनि उहे पिणु PPSI हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। जी शबीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।